الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجه عظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. آداب النبوية نمي هي حلقة اجتماع على الطعام نمي كافي حديث وجنت النبي كريم جي طرفا شجرمانو के घणा चवंदा आहिनि यार बरकत कान्हे घर में कमायो थो हे हो पर बरकत कान्हे ये साॻी शिकायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे बि इहा शिकायत इहा बि पहुती या सहाबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इन्ना नअकुलु वला नशबा नबी करीम चवनि या रसूल सिखाऊं था पर असां पेट कोन थो भरिजे अलाए छो त नबी करीम चवंदा लअल्लकुम ततफरक़ून लॻे थो तव्हां तार तार था खाओ त उन्हनि चयो हा या रसूल फक़ाल इज्तमिउ अला طعامكم واذكروا اسم الله يبارك لكم गॾु थी खाधो गॾु करे खाओ ऐं अल्लाह जो नालो बिस्मिल्लाह करे खाओ त इंशाअल्लाह इन में बरकत थींदी बरकत बि थींदी ऐं ड्रॉ बि थींदो ऐं शैतान तव्हां खां भॼी वेंदो इन में حديث الألباني صحيح كيا ابن ماجه وأبو داود من رواه أبو داود وابن ماجه وحسن الألباني قال صلى الله عليه وسلم اجتمعوا على طعامكم واذكروا اسم الله عليه يبارك لكم فيه गॾु थी मानी खाओ गॾु थी वेही खाओ ऐं अल्लाह जो नालो वठी पोइ माण्हू खाओ हींअर ही टाइम अहिड़ो थी वियो आहे न माण्हू ॾिस न सभु को धार धार बि थो खाए पंहिंजी कोठी में उन प्लेट खई देगड़ी में पंहिंजे कढी खाधई हुन हुते खाधी हुन त खाधी इहो जेको आहे न इंसान जी बरकत विञाए थो छॾे बरकत घर में विञाए थो छॾे हिक ॿिए खे ॾिसनि बि न ऐं हुन में शैतानी हुनखे शैतान खे बि वारो मिली थो वञे त तंहिंजे करे इंसान कोशिश करे त माण्हू मानी गॾु खाए हदीसूं काफ़ी अचनि थियूं पर जेको मेन शइ उहा जेकी हदीस सवाल ॿुधां ॿी ही आहे त يقول صلى الله عليه وسلم طعام الواحد يكفي الاثنين وطعام الاثنين يكفي الأربعة وطعام الأربعة يكفي الثمانية यानी जेके हिकिड़े जे ॿिनि जी खाधो हूंदो टिनि खे बि चारि खे बि खाधो छॾे ईअं चइनि जो खाधो अठनि खे बि पूरो थींदो अठनि जो खाधो मथे बि माण्हुनि खे बि पूरो थींदो तंहिंजे करे इन में बरकत आहे वॾी इन में ॿियो बि मसइलो आहे काफ़ी पाकिस्तान असीं ॾिसंदासीं माण्हू चवंदा आहिनि यार खाधे पीते ते न ॻाल्हायो ऐं इहो सही न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाईंदो पीअंदो हो त ॻाल्हाईंदो हो ऐं काफ़ी हदीसनि में अचे थो त फदअ बिही फजअल याकुलु बिही वयक़ूल यानी खाईंदो हो ऐं साईं ॻाल्हाईंदो बि हो असांखे हुते वरी पाकिस्तान में असीं ॿुधंदा माण्हू चवंदो यार खाधे पीते में न ॻाल्हायो इहो सही न आहे इहो नबी करीम ॻाल्हाईंदो हो असां छो न ॻाल्हायूं के वरी चवंदा आहिनि यार गिलास हिकिड़े में बि न पियो या थांव हिकिड़े में न खाओ हाणे इहा शयूं नयूं निकितियूं आहिनि असांजे दीन में इहा शइ कान्हे जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम में हूंदा साहबी असां खां वधीक भला हूंदा अलाह जा प्यारा हूंदा पर ॾिसो हिकिड़े थांव में खाईंदा हिकिड़े क़दह में जेको हदीस में अचे थो अबू हुरैरा जो जमा मिन अहल सुफ़ा 60 खां 70 माण्हू हूंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे हिकिड़े प्याले में पियारींदो हो खीर कॾहिं ॾुध कॾहिं खीर पियारींदो हो इहो सही बुखारी में हदीस आहे इन में त इन में सभु गॾु पीअंदा हुआ इन में ॿियो बि हिकिड़ी शइ तंबी कयूं था त के माण्हू खाईंदा आहिनि चवंदो यार दाल सुठी न आहे तूरियूं सुठियूं न आहिनि ऐं इहो जाइज़ न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबुल अदब में चए थो अबू हुरैरा जी हदीस आहे त चए थो त قال ما عاب رسول الله طعاما قط ان اشتهاه اكله وان كرهه تركه अबू हुरैरा चए थो नबी करीम कॾहिं बि ताम खाइण पीअण जो को ऐब न कढंदो खाधो वणंदो हुअसि त खाईंदो न वणंदो त उते हलियो वेंदो ईअं न चवंदो यार हिन में लूणु घणो आहे या हीअ रहो आहे या हीअ हॾ आहिनि इहो जेको आहे न इहो जाइज़ न आहे माण्हू इहो ऐब न कढे खाधे पीते जो ॿियो बि फ़ाइदो आहे उलमा चवंदा जे माण्हू गॾु फैमिली खाईंदी त नंढा वॾनि खां सिखंदा अदब खाइण पीअण जो या छा कनि या कीअं कनि छो जो सभु को धार खाईंदो त केरु कंहिंखां सिखंदो सभु माउ पीउ परे हूंदा या वॾा भाई या भेनरूं बाक़ी ॿियो बि मसइलो आहे त कॾहिं असांजे ओड़े पाकिस्तान में माइट पंहिंजे पाण में यानी घर हिकिड़े में रहंदा पोइ जेके यानी छोकिरा वॾा हूंदा उन्हनि जा ॿाहिरनि जूं घर वारियूं पोइ गॾु खाईंदा आहिनि त इहो जाइज़ न आहे यानी भाॼायूं ऐं जेके उनजा मुड़ुस जा माई जो मुड़ुस जो भाइर उहे गॾु इहो जाइज़ न आहे इहो शरीयत में जाइज़ न आहे छो जो उहो उन्हनि जो ज़रूरु न हिजाब कनि हिकिड़ी अचे थी पर मूंखे यादि हींअर कान थी वई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो खाइण पीअण जे माण्हू
जे टेम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खे नसीहतूं बि कंदो हो, खाइण पीअण टेम में भी नसीहतूं कंदो हो। नेमी मसला अञा ॿिया बि चवंदा त माण्हू के टेक ॾेई वेही खाईंदा आहिनि, इहो जाइज़ न आहे शरीयत में। खणी पोयां टेक ॾेई भित ते जा हिकिड़े पासे ते जा हिकिड़े हथ ते टेक ॾेई माण्हू के वेही पोइ हिकिड़े हथ सां खाईंदा आहिनि, इहो शरीयत में दीन में न आहे जाइज़। इन्हनि में काफ़ी दलील अचनि था। इहो बि मसइलो आहे त जेके माण्हू खाॿे हथ सां था खाइनि, वॾी मुसीबत आहे असांजे मुल्क में। हुते जेके माण्हू के खाॿे सां था खाइनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टेम में हिकिड़ो आयो खाॿे हथ सां पियो खाए, नबी करीम उनखे चयो त नंढो हो चई पुट साॼे हथ सां खा, चई मां अस्तती कोन खाई सघंदुसि। इन महिल तकब्बुर सहाबी चए थो त किब्र हुनखे मोटायो त नबी करीम चयसि लस्तताअत, न खाई सघंदे। त सहाबी चए थो वल्लाहि मा रफ़अहा बअद, वो नबी करीम सहाबी चए थो वरी अल्लाह जो कसम वरी वो हथ मथे कॾहिं न खणी सघियो। इहा बि सुनत माण्हू जा चइजे, नबी करीम कॾहिं बि अकेलो न खाईंदो हो, कॾहिं बि साईं अकेलो कोन खाईंदो हो, ऐं जॾहिं बि हूंदा त माण्हू ज़रूरी घुराईंदो, हिकिड़ो ॿ घुराए पोइ खाईंदो। अल्लाहु अअलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।